सेप्को वावड़ा पनो आकिल में एसडीओ एक्सीएन ज़हूर नुनारी जे आशीर्वाद सां लाइनमैन एहसान सुमरो इम्तियाज भट्टी महेल करप्शन जा किंग बणिजी विया। वावड़ा पनो आकिल सिटी समेत भर पासे जा ट्रांसफार्मर हिननि मंथली ते हलाइण शुरू कयो आहे। फी ट्रांसफार्मर तां 4 खां 5 लख हर महीने वसूल करे प्राइवेट गुंडनि खे ठेके ते ॾेई छॾिया। एयर कंडीशन, इस्त्री, लेथ मशीनूं, बर्फ़खाना, पेट्रोल पंप, हॉस्टलूं, कारखाना ऐं ॿियूं हेवी लोड जो बिजली खुले आम पैसनि ते विकिरो वावड़ा खे करोड़नि जो खसारो। ग़रीब मीटर सार्फिन ते गरा ॾंढ हया विया। एहतजाज करण ते केतिरनि ई सहाफ़िन, सियासी समाजी अख़बारनि जी बिजली काटे इन्हनि जो सामान बि वावड़ा सेप्को वारा खणी विया। ज़रियनि मूजिब हर महीने सिर्फ़ पनू आकिल मां 50 लख खां वधीक मंथली एक्सीएन ज़हूर अहमद नुनारी, सेप्को चीफ सईद डावच ऐं डायरेक्टर एमएन खे मिलण लॻी। एसडीओ लाला अज़हर पठान चवे पियो त मां बेवस आहियां। सियासी समाजी अख़बार सहाफ़िन पारां वावड़ा ऑफिस अॻियां धरणे जो ऐलान। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची